आदम दे आदम किसका जाया आबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया असी आदम को अगे हुआ से असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया अंत बहर दी खबर नकाई रंगी रंग बनाया है अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया मौला आदमी बन आया है अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया हिकड़ो मिसरो ऐन दा बुरका ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया ऐन दा बुरका चाओ चाओ ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा पुल्ला नाम भुलाया अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया ऐन दा बुरका केड़ो बुरको ऐन दा बुरका आए है जरा गौर कर अबू बकर जो नालो चाहे जो अब्दुल्लाह चो चो अबू बकर जो नालो अब्दुल्लाह अबू बकर तलकबा नालो अब्दुल्लाह मुंढ में ऐना उमर जे मुंढ में ऐना उस्मान जे मुंढ में ऐना अली जे मुंढ में ऐना चो ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया मुख विच घूंघट पाया इन राज के राज में रहण दे वरी राज मुख विच घूंघट काडे हलियो वियो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान समुद्र आहिन बि गॾु परे बि कोन्हनि जुदा बि कोन्हनि मिलन बि कोन था जायको भी अलाई वरी कह बे दफे खणो खुली विस अॻिते विस निकरी त वरी मूंखे मोटण मुश्किल थी वेंदो न न ॻाल्हि ॿुधो मूंखे अध कलाक तव्हां वेहारे अध कलाक पंहिंजो तव्हां पाण ई विञायो सजण साईं जे फ़क़ीर खे सम्झण जी कोशिश कयो दावत धणी वेठा आहिनि पहुतासीं मानी मां चयो जेकॾहिं जमायत वेठी आहे त मां मानी बि नथो खावां जो कलाक थियो मुझो मानी भी नथो खाऊं मां हलां थो जमायत ॾे दोस्तन चयोसीं मानी जा बगर जेके खाधासीं बगर मूं इशा जी निमाज़ बि न पढ़ी ज़ाहिद चनो वेठो आहे चईसीं निमाज़ मुझो जमायत इंतज़ार में वेठी असां तो मानियूं खाईंदा हल निमाज़ पोथा पढ़ूं पहिरीं यारनि सां कचहरी करे जो पोइ तव्हां जे अध कलाक मूंखे वेहारे तो मुंहिंजो ॾोहो आहे इहा भले हसरत हुजेव हिन फ़क़ीर खे घुरायो त पहुचण सां टाइम ॾियो त पोइ खुली ॻाल्हायो ए ॿ चार ॻाल्हियूं ॿुधो ऐं भले वरी हसरत या उञ रहिजी वञे अज़ीज़ा ने मां अर्ज़ पे कयुमि कहिड़ी जॻह ते ॻाल्हि छॾियमि केरु हथ खणी ॿुधाईंदो फ़क़ीर तूं ॿुधा काॾे छॾियो न इहा त एंड थी अज़ीज़ा ने मन अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे जॾहिं महबूब फरमायो महबूब पहिरों जुमिलो चयो अल्लाह अल्लाह पंहिंजे मथां इस्म ज़ात करे छॾियो बाक़ी सभई सिफ़तूं कॾहिं सोचो थई कॾहिं सोचो थई कॾहिं सोचो थई त जॾहिं क़ुरान करीम शुरू कंदो आहे ॿार त पहिरीं छा पढ़ंदो आहे चओ अल अलिफ छा पढ़ंदो आहे पहिरीं अलिफ पर जॾहिं क़ुरान पूरो करे वेंदो आहे हाणे जॾहिं दोहराईंदो आहे त पहिरीं छा पढ़ंदो आहे बे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पहिरीं अलिफ छो
वरी बेचो चमी त इहो बि राज़ ॿुधाए इन करे जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आलम अरवाह जे अंदर जॾहिं तमाम रूह पैदा करे अल्लाह ऐलान कयो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हां जो रब आहियां अल्लाह अलस्तु अलिफ पहिरीं इस्तेमाल कयो सभिनी आवाज़न खां पहिरीं उन रूह जवाब ॾिनो जेको सभिनी खां पहिरीं रब बनायो उन छा चयो बला उन छा चयो वरी चयो छा चयो कॾहिं सोचियो ई कोन त इन इश्क जे राज़ खे उन पाक रूह चयो त बला त रब चयो महबूब तो बे इस्तेमाल कई आहे क़ुरान जी शुरूआत बि बे सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बेसा कुरान करीम जी शुरुआत थी वे हाणे उन बे जे मथां अचो आसमानी सभिनी किताबन जो इल्म कुरान में कुरान सजे जो इल्म 30 पारन में 30 पारन जो इल्म सूरह फातिहा में सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो इल्म बे में बे जो इल्म नुक्ते में बे जो इल्म नुक्ते में जॾहिं पुछा कई वे त नुक्तो केरा त हिकड़े जवान जवाब ॾिनो अना नुक़तल तहतल बाब जवान रड़ कई इन बे जो नुक्तो को ॿियो नाहे मां हसन हुसैन जो बाबो बीठो हां अजीजा ने मन वक्त साथ न ॾेई रहियो आहे न त तोखे खोले ॿुधायां हा मां हाणे लाड़काणे जे पासे तकी रखियो मथां अमराहन जी फोन मथां फोन गेरेलो खां हेठे पासे चई तव्हां चयो आहे त दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी सैयद अब्दुल कादिर जीलानी क़ुरान मां ॾेखारींदुमि मूं चयो या त अचो मूं वटि या जलसो रख फोननि ते कमु कोन थींदो आहे पंजतन पाक कुरान मां ॾेखारण लाइ तैयार करबला जो मार को कुरान मां ॾेखारण लाइ तैयार इमाम हसन जी पैदाश इमाम हुसैन जी पैदाश इमाम हसन जी शहादत इमाम हुसैन जी शहादत हिजरी तारीख़ जेका हिजरी साला सब कुछ ॾेखारण लाइ तैयार तूं चवंदे इहो सब कुछ बाद में थियो कुरान पहिरीं आयो मां तोखे चवंदुसि कुरान त पहिरीं आयो पर कुरान खे मोकिलण वारो साॻियो आहे जेको हसन हुसैन जो भी अजीजा ने मन खोलिया राज खे कुरान करीम दे नजर विझ नमाज घणा वक्त फर्ज आ कुरान में किथे लिखियल आ जो किथे भी कोने छो तो पढ़ी जो महबूब पढ़ी भला कुरान में ताकीद कहिड़ी निमाज जो कयो वयो आ त हिन निमाज जो ख्याल कजो मता ही निमाज विञाई थव मता हिन निमाज में सुस्ती कई थव मता हिन निमाज के कज़ा कयो थव निमाजूं त पंज ही कुरान अल्लाह जे तरफ का लेकिन हिकड़ी निमाज जे ला जोर छो हाफिज कुरान जा वेठा हन हाफिजू अला सलवात सभिनी निमाजुन जी हिफाजत कजो वसलातिल वुस्ता पर टे पहिरी वारी निमाज जो खास ख्याल रखजो मौला राज केड़ो आ निमाजू सबई तुझो फर्ज सबई तुझा इबादत सब तुझी इन टे पहिरे जो ताकीद केड़ो आ जे करे टे पहिरे ते इंदासी त खबर पवंदी अल्लाह जे कुदरत में हादिसो को न हुंदो आ अल्लाह जे कुदरत में तय थियल प्रोग्राम हुंदो आ इन टे पहिरे ते जोर छो दिनो वयो त इनके कज़ा न कजो इनके कज़ा न कजो इन जो ख्याल कजो छो कजो उनके खबरा कुरान के मोकलींदड़ के ओहो टाइम ईंदो जो हंज हिकड़े जवान जी हुंदी आराम बियो जवान कदो हंज विलायत जे सरदार जी हुंदी आराम जो मथड़ो जो नबियन जे सरदार जो हुंदो आराम हुंदो नुबुवत जे रिहलते
नुबूवत जे रिहलते जॾहिं मुसहफ़ विलायत जा मोती किरंदा त साहिबे नुबूवत पुछंदो ओ मोती केराइण वारा छो थो केराई जवाब मिलंदो सुहिणा अकुल चयो त निमाज़ अदा कर इश्क चयो त जंहिंजे करे निमाज़ मिली आ उनखे नाराज़ कीअं कयां तवज्जो इश्क चयो अकुल चयो त निमाज़ अदा कर पर अंदरों जवाब मिलियो त न निमाज़ थी पवंदी निमाज़ वारे खे राज़ी कर पोइ अखिन मां गोढ़ा छो ची सोना डिॼां थो बेनियाज़ तवज्जो कर डिॼां थो केर थो चवे चो हसनैन करीमैन जो बाबो फातिह खैबर अली अली करण वारा गौर कर त निमाज़ सां केतिरो मालिकन जो प्यारा छाजे करे गोढ़ा मुंहिंजा सुहिणा बेनियाज़ जी बेनियाज़ी याद पई अचे गोढ़ा गड़ी पिया पवन रहमत लिल आलमीन जो कुर्ब याद पियो अचे त वरी दिलि बागो बहार थी पई वञे टाइम कहिड़ो हो निमाज़ जो जवाब ॾियो वरी चयो ओहो ई टाइम त कोन हो जंहिंजो रब ताकीद कयो हो उहो ई टाइम रब क़ुरान में चवे इन निमाज़ जो ख्याल कजो सभिनी जो ख्याल कजो चइबो आहे हिन हड़िनी जी पार थई पर हे दादूअ खां आयो आहे हिन जी ख़ासि पार त मनाई को ख़ासि आहे न सभई ताहिन पर खास अल्लाह फरमायो हाफिजू अला सलावात सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो वस्सलातिल वुस्ता खास करे टिपहरीअ जो ख्याल कजो छो मता को सुभाणे चवे अली कज़ा खणी करे हां छा थी पवे हां त क़ुरान आदो चवे त कज़ा तॾहिं थिए जॾहिं अदा जो सख़्तीअ सां हुकुम थियल न हुजे सुने अली मुर्तजा शेर खुदा महबूबन जे दरबार में अर्ज कयो या रसूल अल्लाह बियो मामलो कोन्हे निमाज़ा मुझे महबूब मुस्तफा सब गालियों अधूरी रह जी पर रह जी वरी बे दफे देर अध कलाक ता जी पाणी मुके नमाज पढ़नी है फकीर मुझे सुने अली मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम हुजूर जे दरबार में अर्ज कयो मुझा आका मुझी नमाज मुझे महबूब मुस्तफा मुर्की निहारे चयो उहो मुस्तफा है उहो मुस्तफा है जेको सिदरा खां मथे जिब्राइल खे चवे त छा खपई जेको जिब्राइल खे चवे जिब्राइल केरा चो मुझे मुस्तफा जे सवारीअ जी महार वठण वारो जेको महार वठण वारे खे चवे छा खपई ओहो अजु कैसा मुखातिबा चो जंहिंजे ऐलान तो करे या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरत ऐ मुझा भा अली तू दुनिया में भी मुझो भा आखिरत में भी मुझो भा हुकुम कर परेशानी छाजिया आका नमाज वई सिज लही वियो हबीब फरमायो परेशान छो तो थी अली तू कह जो है आका मां तहां जो नमाज कहजिया आका तहां जी सिज कह जो आका तहां जो चंड कह जो आका तहां जो वो परेशानी छाजिया जदे सब कुछ मुझो आ पैदा कंदड़ मुझो करीम रब्बा मालिकी रब मां मुस्तफा जे हवाले करे छड़िया ओ मुझा महबूब पो नमाज कज़ा न अदा अजीजा ने मन गौर कजा मुडे निहारे इशारे दे सुने महबूब मुझा दोस्त अजीज सडड़ो कयो कंहिंखे सडड़ो कयो वातसान आंगुर जे इशारे सां थोड़ो हिकड़ो जवाब दियो मुखे सोची पो मां गाल खत्म तो कयां उहे गालियूं ॿुधाई थो मां जेके जिंदगी भर याद कंदो चंड खे मुझे मुस्तफा सॾु करे चीरियो हो या आंगुर जे इशारे सां हाणे हिकड़ो जवाब दियो इहो त ॿुधो अथव पर इन में राज़ ॾिसो आशिकन सां वेहो राज़ निकिरनि
अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफ़ा आंगुर जे इशारे सां चंद्र के चीरियो। इशारे में राज कहिड़ो आ? सद करण जा टे क़िस्म, जेको पाण खां आला हूंदो आ उनखे चइबो आ मुंहिंजा साईं महिरबानी करे तशरीफ़ फरमा थियो। हथ अदब जा ॿधी चइबो आ, जेको पाण जहिड़ो हूंदो आ अदा महिरबानी करे तव्हां हलिया अचो। पर जेको पाण खां नौकर जे हैसियत में हूंदो आ उनखे अदा भी कोन चइबो आ, उनखे हथड़ा भी कोन ॿधन। इशारो करो ओए, उनखे आंगुर जो इशारो कबो आ। ये आंगुर जो इशारो ॿुधाए रही आ त ज़मीन आसमान जो निज़ाम मुझे रब मुझे मुस्तफ़ा जे हिक इशारे जे ग़ुलामीअ में ॾेई छॾियो आ। तॾहिं मुझो करीम आका आंगुर जे इशारे सां चंड खे भी लाहे रहियो आ। आंगुर जे इशारे सां सिज खे भी। जेकॾहिं तोखां केर इल्मी दलील पुछे त ॿुधी वठ, छो त ख़ाली न या भरियल। अज़ीज़ाने मन छो त वरी जुमलो चवा याद रखी छॾजा। अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आ, अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। अल्लाह वारे जी नजर थे त खबर पवे त सीनो कुशादो किए थींदो आ। अज़ीज़ाने मन अगर को सुभाणे तोखां सवाल करे, ओ गोठ गुल बेग पमर जे रहण वारा, हे चरियो सजण साईं जो मुरीद घुराए, मुरीद घुराए, मुरीदन जो भी नौकर घुराए। केड़ी रात गाल करे वियो नबी साईं वरी आंगुर जे इशारे सां चमी सहा चरिया। हदीस दे निहार हजरत अब्बास मुझे महबूब मुस्तफ़ा जो सगो चाचो। नालो छा वरतो? वरी वरी चओ सवाबु थींदे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण हिकड़े दफ़े हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलाने नुबुवत खां कुछ अरसो बाद महबूबन ने निहारे तो पियो। मुझे मुस्तफ़ा फरमायो, चाचा ॾियो ख़बर को कम्मा? मुर्की चवे तो सोना कम त कोने पर हिकड़ी ॻाल्हि याद अचे वई आ। दिल चवे थी पुछा, मुझे मुस्तफ़ा फरमायो चाचा पुछ। चवे तो सोना जॾहिं आमिना सुहणीअ जे झोल में आयो 40 ॾींहं, गौर सां तारीख़ी ॻाल्हि ॿुधो, 40 ॾींहं मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे घर में मौजूद हुयो। घणा ॾींहं? वरी चओ कॾहिं 40 ते मूंखां ॻाल्हाए त तोखे 40 जी लिस्ट कढी ॾियां त 40 कॾहिं खां शुरू थियो कीअं थींदो आहे। हिक हिक जुमले ते हिक हिक मौजू ॾेई फ़कीर खां ॻाल्हाए त तोखे फ़कीर ॿुधाए। अज़ीज़ाने मन 40 ॾींहंनि ताईं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अम्मा आमिना जे घर में हुयो। 41 ॾींहं ते दाई अम्मा हलीमा सां गॾु विया। सोनो हज़रत अब्बास तो चवे, मुंहिंजा महबूब हिकिड़े ॾींहुं मां ॾिठो तव्हां सुतड़ा त पिया हुयो, टाइम रात जो हुयो, चोॾीअ जो चंड हुयो, पर मां ईअं महसूस कयो जो त 12 रबीउल अव्वल ते आयो, 13 छॾे 14 जी रात हुई। मां ईअं पंहिंजे घर महसूस कयो त चंड कॾहिं हीअं थो वञे, कॾहिं हीअं थो वञे, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, सम्झ न पई अचे अॼु चंड खे छा थियो आहे। ईअं जो इशारनि ते अचां, नूर जे लाटुनि ते अचां त मां ॾिसां पियो अगर तव्हां हथड़े खे हीअं कयो त चंड हीअं, हथड़े खे हीअं कयो त चंड हीअं, पेरड़े खे हीअं कयो त हीअं। जीअं रिमोट कंट्रोल ते ड्रोन हलाईंदा आहिनि, हमरा हिते बीठो हूंदो आहे, इशारो ॾींदो आहे त हीअं फिरंदो आहे, हीअं फिरंदो आहे। जे हथ जे इशारे ते ड्रोन खे घुमाए सघी थो त मुंहिंजो मुस्तफ़ा आंगुर जे इशारे ते छा थियो अथव मुस्लमानो? दुनिया जो साइंसदान हिते वेही करे इशारे ते ड्रोन हलाए थो, इशारो थो ॾे हेॾे वञ त हेॾे, हेॾे वञ त हेॾे। दुनिया जो साइंसदान इशारे ते ड्रोन हलाए सघे थो, छा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आंगुर जे इशारे ते दुनिया खे हलाए सघे थो या नथो हलाए सघे?
साइंसदान के इल्म ई ताकत मुझा दोस्त एक इंसान दिनिया पर मुझे मुस्तफा के इल्म ई ताकत मुझे रब्बे जुल जलाल दिनिया मुझा दोस्त अजीज उनके जवाब दे ऐ मुझा मुसलमान भा जवाब दे मदीने जो मीर कायनात जे जर्रे जर्रे जो नबी आया रुगी पाकिस्तान ने जो ओह जवाब दींदो कायनात जे जर्रे जर्रे जो गौर सां ॿुध चईस पो जे कायनात जे जर्रे जर्रे जो नबी आ त चईस जवाब दे त आसमान कायनात में आया कायनात को बाहर आ सिजु कायनात में या कायनात को बाहर चंद्र कायनात में या कायनात को बाहर चौंदो कायनात में जिस पुला होती मुसलमान ईमान बचा छा थियो थे जदे कायनात में मौजूदा त मुझो हबीब कायनात जो नबी आ जेको नबी हुंदो आ मखलूकन जी गुलाम हुंदिया गुलाम आंगुर जे इशारे सा नहीं दो त छा साईं दो बस यो जुमलो चयो था कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल बरु का भी शया सभई सिंगार जी भी हो मिड़ई सिंगार जी भी हो मुझे पुनल जो सिंगार का जुमलो रह जी न वने आखिरी जुमले ते पहुंचा इंसान ऐं अल इंसान अल्लाह ताला तुझे ऐं मुझे ला फरमायो एडे गौर कजा हे लाउड जिनसा हिन जो मकसद आ केड़ो आवाज कढंदो आ ए टिशू जिनसा इन जो मकसद केड़ो आ पसीनो साफ कंदो आ जवाब दियो पर जे कदे टिशू जे जिनस के मा चवा दीदो या को न दीदो छो न दीदो चवंदो मुंहिंजी जिन्स मुंह के साफ करण वारी आ आवाज ॾियण वारी ॻाल्हाईंदा हलो आवाज ॾियण वारी समझाणी फ़कीर जी ॿुध लाउड के चमीस त मुंहिंजे बूथ के साफ कर चवंदो भुलियल हई मुंहिंजी जिन्स जो मकसद आवाज ॾियण मुंह साफ करण नाहे याने हर मकसद जे ला जिन्स अलग हूंदी आ त मकसद भी आखिरी जुमलो जिन्स अलग हुंदी त मकसद भी मकसद अलग हुंदो त जिन्स भी अलग हुंदी कापी लिखण जे ला मोबाइल ॻाल्हाइण जे ला पानी पीअण जे ला लाउड आवाज जे ला टिशू बूथ उघण जे ला जिन्स भी अलग मकसद भी अलग हाणे कुरान ते थो अचां जरा पंहिंजो सीनो संभाल जा मुंहिंजा मौला हीअ जिन्स इंसान जी आ इन जो मकसद चाहे रब फरमायो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह फरमायो इंस यानी इंसान के मुंह पैदा कयो अच्छा जेला जिन्स इंसान जी मकसद केड़ो चो इबादत जवाब दे मकसद केड़ो इबादत हाने जरा मथे हल मौला इंसान के बनाई इबादत जेला अल इंसान के छाला इंसान के बनाई इबादत ला अल इंसान के छाला मुझे रब जवाब दिनो कुन्तु कंज़म मख्फिया फ़अहबब्तु अन उरिफ़ फ़ख़लक़तुक या मुहम्मद मुझे बेनियाज़ रब फरमायो कुन्तु कंज़म मख्फिया मां हिकड़ो लिकल खजानो हुयुस फ़अहबब्तु मु पसंद कयो इन गाल के केड़ीअ के अन उरिफ़ त पंहिंजो तारुफ कराया पंहिंजे ज़ात के सुञाणाया पंहिंजे ज़ात जी सुञाणप कराया मौला कीअं कराए फ़ख़लक़तुक या मुहम्मद पो मु पंहिंजे महबूब के बनायो जवाब दे ओ अनपढ़िया जट तुझी मुझी जिन्स इबादत जेला मुझे मुस्तफा जी जिन्स रब जे तारुफ जेला
जॾहिं मक़सद अलॻि आ त चो जिन्स भी मक़सद अलॻि आ, जिन्स भी अलॻि आ, जिन्स अलॻि आ, मक़सद अलॻि आ। सादन लफ़्ज़नि में चवण दे, जॾहिं क़ुरान जे आयत जीड़ी आयत रब चैलेंज कयो, व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिम मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन। ओ मुझे कुरान के मिड़ई समझण वारो, अगर मुझो कुरान मिड़ई आ त मां रब थी ऐलान थो कयांव, महबूब इन भाड़ियन खे चओ त हिन कुरान जे हिकड़ी आयत जहिड़ी आयत त ठाहे ॾेखारी। सभिनी यारन के गॾु कनि, वफ़ादारन के गॾु कनि, जवाब ॾे ठाहे सघिया, चओ न ठाहे सघिया। रब क़ुरान में छा चयो, इन कुंतुम सादिक़ीन, जेकॾहिं तव्हां सच्चा हो क़ुरान जे आयत जहिड़ी आयत ठाहे ॾेखारियो। छा थियो अथई ओ चरिया, छा थियो अथई? उन वक़्त जा सभई अरब सगोरा गॾिजी पिया, क़ुरान जे आयत जहिड़ी आयत ठाहे न सघिया। त जंहिंजो नालो क़ुरान आ उहो त रुॻी मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आ, जेको मुझे मुस्तफ़ा जे ज़ुबान जे बराबर दुनिया मिली ठाहे न सघिया। ॿुधा मुझे मुस्तफ़ा जहिड़ो कहिड़ी मालाल थो थी सघे। खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, वो क्या देंगे मैं क्या लूंगा। सखी जाने गदा जाने, खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है, कितनी मंजिलें आगे है, कितनी मंजिलें आगे, खुदा जाने। निंड्र कयो, निंड्र में ही पिया हुजो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका हाफ़िज़ ज़ुहैब हुसैन खे सलामत रखे, उन जे अब्बे अम्मा खे मुबारक हो, गोठ गुलबेग पवर जे सभिनी नंढन वॾन खे मुबारक हो। इन महबत महफ़िल में अचण हींअर साईं बस मूंखे निमाज़ पढ़णी, मूंखे निमाज़ पढ़णी, मूं निमाज़ न पढ़ी आहे। तव्हां मुंहिंजो अधु कलाक पहिरियों छो विझायो? जवाब ॾियो मूंखे। काॾे वियो जलसे वारो? काॾे मां उनखे बार बार चयो, अदा बीठो है न, मूं तोखे चयो न त न। मूंखे उन्हनि नात ख़ाननि सां एतिराज़ न आहे। नात ख़ान मुंहिंजे मुस्तफ़ा जे जलसे जी सूंह, मूंखे उन्हनि सां प्यार आहे। मां उन्हनि ते मयार नथो ॾियां, इंतिज़ामिया ते मयार थो ॾियां। जॾहिं ख़बर अथव त ही फ़क़ीर टाइम खां अधु कलाक अॻु में ईंदो आहे त पोइ उनखे इंतज़ार करणु मुनासिब आहे। खुदा जे वास्ते जवाब ॾियो। तव्हांखे मां टाइम ॾियां 9 बजे जो, 10 साढे 10 बचा तव्हां वटां हींअर रुॻी निहारियो। मौलवी बि अॼुकल्ह ड्रेग करे विया आहिनि, देर कनि त मौलवी ड्रेग कनि, ऐं जे टाइम खां अॻु में अचंदो हुनखे चवण सवेल आयो न, सज़ा अथई अधु कलाक ॿियो बि लोड़, पोइ मौलवी टाइम ते छो ईंदा? महिरबानी कयो, ईअं न कयो। हिन फ़क़ीर जो जेको बि दोस्त प्रोग्राम रखे पक सम्झे 9 जो टाइम हूंदो त 8:45 बजे फ़क़ीर पहुचंदो, 10 जो टाइम हूंदो 9:45 बजे पहुचंदो। तव्हांखे इंतज़ार न कराईंदुमि, पर तव्हां बि बेक़दर न थियो। पहुचण खां पोइ फ़क़ीर खे टाइम ते छॾियो, पोइ तव्हां टाइम वठो त मां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। बसि हाणे जेको दोस्तनि लिखियो आहे 2 मिंटनि जे लाइ, छो त मां निमाज़ तव्हांजे करे पंहिंजी कोन छॾींदुसि। अञा अधु कलाक निमाज़ में 5 मिंटनि जे लाइ
उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा मिट्टीअ जा मण विझी मुंहं ते मिट्टीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खडड़ी लेवींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पढ़ा छॾे वींदा बस हिकड़ो मिसरो पिरी पारत अरसा गुनाह जी मता भूरल भुलाई तू छो त असां खे आसरो तुंहिंजो असां खे आसरो तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा